वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना यबख़लूना व यअमुरूना अन्नास बिल बुख़्ल व यक्तुमूना मा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिहि व अअतदना लिल काफ़िरीना अज़ाबन मुहीना। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत सबूरी जे अंदरि इरशाद फरमाई, अल्लज़ीना यबख़लूना, जेके शख़्स बुख़ुल कनि था, व यअमुरूना अन्नास बिल बुख़्ल, ऐं माण्हुनि खे बुख़ुल जो हुकुम कनि था। बुख़ुल जी माना आहे कंजूसी करणु। व यक्तुमूना मा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिहि, ऐं उन शइ खे लिकाइनि था जेको अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे फ़ज़ल सां उन्हनि खे ॾिनो आहे। व अअतदना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, ऐं असां काफ़िरनि जे वास्ते ख़्वार कंदड़ अज़ाब तयारु कयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं पंहिंजे बंदे खे नेमत अता फ़रमाए त उन नेमत मां बाने जे मथां हक़ आहे त उन जी राह में ख़र्च करे। पर जंहिंमें न ॾियण जी आदत आहे, बुख़ल जी आदत आहे, उहे पाण बि बख़ील हूंदा आहिनि, वरी ॿियनि खे बि रोकींदा आहिनि, दादा तूं बि न कर, छो जो पैसो कमाइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। कहिड़ी मुश्किल खां पोइ इहो मिले थो पियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त इन्हनि शख़्सनि खे न जुगाए जो अल्लाह उन्हनि खे ॾिनो आहे, उनखे लिकाइनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि हिकिड़ो शख़्स आयो जंहिंजा लटा पुराणा हुआ, हैत उनजी सही, सूरत उनजी नई, ऐं उनजा वार जेके हुआ उहे बि अणधोतल हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाए त छा तोखे अल्लाह ताला कुझु कोन ॾिनो आहे? कुझु तोखे कोन ॾिनो आहे? अल्लाह मूंखे गंज ॾिनो आहे। हे त पोइ तुंहिंजे मथां लाज़िम आहे त अल्लाह जॾहिं तोखे ॾिनो आहे त तो में उहा शइ नज़र बि त अचणु घुरिजे न। त तूं पंहिंजे हाल खे एॾो ख़राबु छो कयो आहे? छाजे जो कपिड़ा बि जेके आहिनि तोखे पुराना आहिनि जिस्म जे मथां, ऐं तुंहिंजो वेगी बि कोन आयो आहे, तूं पंहिंजो मुंहुं बि सही कोन धोई आयो आहे। छाजे करे? छा अल्लाह तोखे कुझु कोन ॾिनो आहे छा? यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक में फरमाए थो पियो अल्लाह पंहिंजे फ़ज़ल सां जेको तव्हांखे ॾिनो आहे उहो तव्हां में नज़र बि अचणु घुरिजे त वाक़ई हुनखे ॾिनो थिए। फरमाए त यक्तुमूना मा आताहुमुल्लाह, अल्लाह उन्हनि खे जेको पंहिंजे फ़ज़ल सां ॾिनो आहे उनखे लिकाइनि था, त जीअं माण्हुनि खे ख़बर न पए त हिन वटि छा आहे, हिन वटि केतिरो आहे, उन शइ खे लिकाइण हुननि इहा सूरत अख़्तियार कई। पैसे लिकाइण जे लाइ बि त वॾो मसइलो आहे, को सवलो कमु त कोन्हे को। अगरि को माण्हू हाजतमंद ईंदो, पैसा हूंदा त उनजे अॻियां त अहिड़ी ॻाल्हि कंदो त मां त कर्ज़ में वरितो पियो आहियां, मुंहिंजे मथां हेॾा कर्ज़ आहिनि, मुंहिंजे मथां मां काॾा तोखे ॾियां। हालांकि ॾियणु ज़रूरी न आहे, पर लिकाइण बि ज़रूरी न आहे, ईअं न, ज़ाहिर करणु बि ज़रूरी न आहे। बल्कि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक में फर्ज़, अल्लाह जॾहिं तव्हांखे पंहिंजे फ़ज़ल सां ॾिनो आहे, जेकॾहिं दुनिया खां लिकायो था, औलाद खां लिकायो था, मिटनि माइटनि दोस्तनि खां लिकायो था, पर अल्लाह खे त ख़बर आहे न तव्हां वटि केतिरी अल्लाह जी नेमत मौजूदु आहे, ऐं उनखे तव्हां इन सूरत में ज़ाहिर कयो, यानी अल्लाह जी राह में ख़र्च करे, ख़ुदा जी राह में ख़र्च करे उनखे ज़ाहिर कयो त दुनिया वारा बि ॾिसनि ऐं अल्लाह जे वटो तव्हांखे अजुर बि मिले त अल्लाह हिनखे ॾिनो आहे, उहो सिर्फ़ु ख़ुदा जो ॾिनल सिर्फ़ु बंदि करे न रखियो अथई, बल्कि अल्लाह जी राह में उन मां ख़र्च बि करे थो पियो। छो जो उन माल जे अंदरि के वजूबी हिसा बि हूंदा आहिनि, के फ़र्ज़ी हिसा बि हूंदा आहिनि। मसइलन त माल त पियो आहे, पर जेकर ज़कात फ़र्ज़ थी वई त उहो फ़र्ज़ ज़ाहिर करणु ज़रूरी आहे। इन सां गॾोगॾु ॿिया वाजिब बि थी पवंदा, जीअं क़ुर्बानी करणु वाजिबु आहे, फितरो ॾियणु वाजिबु आहे, उहे वजूब बि लाज़िमी उन माल मां थी वेंदो। उन खां अलावा ॿियूं ख़ैरातूं बि आहिनि जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बदे खे तौफ़ीक़ अता फ़रमाए
अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो आख़िरी हिसे जे वअअतदना लिल काफ़िरीन अज़ाब मुहीना, असां काफ़िरनि जे वास्ते फौर कंदड़ अज़ाब खे तयारु कयो आहे। यानी हिन जॻह ते काफ़िरनि जो लफ़्ज़ अल्लाह ताला छो आंदो, यानी अल्लाह जी नेमत खे जेको न मञे ऐं उनजी नाशुक्री करे, नाशुक्री करण बि हिकिड़ो कुफ़र जो क़िस्म आहे। यानी अल्लाह पंहिंजी नेमत बंदे खे अता फरमाए त अल्लाह जी राह में उनखे ख़र्च करे, उनजो इज़हार करे त मुंहिंजे मथां रब करीम हीअ नेमत फरमाई आहे। पोइ चाहे उहो ख़ैर ज़ाहिर करे या लिक में करे, पर फ़र्ज़ी ख़ैर जेको आहे उनखे ज़ाहिर करणु ज़रूरी आहे। हदीस पाक में आहे त अल्लाह जेको तव्हांजे मथां फ़र्ज़ी ख़ैरात फरमाई आहे, यानी फितरो थियो, क़ुर्बानी थी, या वाजिबी ख़ैरातूं ॿियूं आहिनि, या फ़र्ज़ ज़कात आहे, इनखे खोले करे ॾियणु त जीअं ॿियनि माण्हुनि में बि ख़बर पए त हीउ जेको आहे सो ज़कात जो फ़र्ज़ु अदा करे थो पियो। फ़र्ज़ी अमल खे ज़ाहिर करणु इहो सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात आहे। बाक़ी ॿी ख़ैरात खे लिकाए करे ॾियणु उहा अफ़ज़ल आहे, यानी नफ़ली ख़ैरात जेका आहे उनखे लिकाए करे ॾियणु उहा अफ़ज़ल आहे। रब करीम इरशाद फरमायो त हाणे मथां जेको ज़िक्र हलियो, जेको असां पढ़ियोसीं, उन में हिकिड़ी ॿी बख़ीली बि आहे। बख़ीली जी माना बुख़ुल करणु, लिकाइणु। सखा जी माना आहे त सखी उनखे चइबो आहे जेको पाण बि खाए ॿियनि खे बि खाए। ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे अरबी जे अंदरि ॾिसण में जवाद, जवाद बि सखी जी माना आहे, पर इहा अल्लाह जी ज़ाते बाबरकात जी सिफ़त आहे। यानी जवाद जी माना आहे जेको पाण न खाए ऐं ॿियनि खे खाराए, उनखे जवाद चइबो आहे। हाणे बुख़ुल छा आहे? बुख़ुल जी माना आहे त अल्लाह जेका बि नेमत अता फरमाई आहे उनखे ज़ाहिर करणु घुरिजे। मसइलो हिकिड़ो मौलवी आहे, अल्लाह उनखे आलिम बणायो आहे, उनखे मसइले जी ख़बर आहे, हिलाल चाहे हराम चाहे। को माण्हू जंहिंजे अची मसइलो पुछे थो पियो, उनखां त सही मसइलो त ॿुधायो, ऐं मौलवी हुन में रूगरदानी करे, पेट भराई करे उहो मसइलो ॼाणे बि थो नथो ॿुधाए, इहो बि हिकिड़ो बुख़ुल आहे। छो जो अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उनखे इहा दौलत अता फरमाई आहे दीन जी, तोखे अल्लाह ॿियनि खे न ॾिनी अथई, तोखे ॾिनी अथई, हाणे तुंहिंजो कहिड़ो ख़र्चु थिए थो तूं हुन में कंजूसी कंदो। इहो बि हिकिड़े क़िस्म जो बुख़ुल आहे। ऐं ॿियो अर्ज़ु इहो बि अव्हांजी ख़िदमत में मां रखां त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नबियुनि खे शराफ़त अता फरमाई आहे। ख़ुसूसन असांजे आका मदीने वारे साईं खे अल्लाह ताला वॾे शरफ़ ऐं फज़ीलत वारो फरमायो आहे। हिक माण्हू खे ख़बर बि आहे त अल्लाह जो महबूब हिन शान जो साहिबु आहे, हिन मक़ाम जे मथां फ़ाइज़ आहे। जेकॾहिं केरु हुनखां पुछे ऐं उहो हुनखे लिकाए, इहो बि बुख़ुल आहे। अज़मत मुस्तफ़ा खे लिकाइणु, जीअं यहूदी नसारा मुस्लमान जॾहिं हुन सां ॻाल्हि कंदा हुआ, यहूदी नसारनि सां तव्हां तौरेत पढ़ियल आहियो, इंजील पढ़ियल आहियो, भला असांजे महबूब जे बारे में बि तव्हांजे किताबनि में आहे, त पोइ हुनखे लिकाईंदा। इहो बि हिकिड़े क़िस्म जो बुख़ुल आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे बंदनि खे जेका ॾात ॾिनी आहे, उन ॾात मां ॿिए खे भाईवार बणाए ऐं उन मां ॿिए खे ॾे, छो जो तुंहिंजे ॾियण सां तुंहिंजी शइ खुटंदी त कोन। अञा माल जे अंदरि इहो ख़्यालु अचे थो इंसान जो त माल ॾींदुमि पैसा ॿिए खे त खुटंदा, पर अल्लाह जो उन सां बि वाइदो आहे त मां तुंहिंजे माल खे खुटणु ॾींदोमांइ कोन। छो जो अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा खुटंदा कोन्हनि के। हाणे बुख़ुल जा कई क़िस्म आहिनि। फरमाए त भई यक्तुमून मा आताहुमुल्लाह मिन फज़लिही, अल्लाह पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे जेको अता फरमायो आहे उनखे लिकाइनि था, यानी शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे लिकाइनि था, हक़ खे लिकाइनि था, मसाइल खे लिकाइनि था पिया। इहो बि हिकिड़े क़िस्म जो बुख़ुल आहे। यानी बख़ीली न करणु घुरिजे। जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तो में सलाहियतूं रखियूं आहिनि, उन सलाहियतुनि मां ॿिए खे मुस्तफ़ीज़ कर, उनखे फ़ाइदो पहुचाए, इहा बि हिकिड़े क़िस्म जी सखावत आहे। अल्लाह तोखे जेकॾहिं ॼाण ॾिनी आहे, एतिरे क़दुरु जेकॾहिं को माण्हू तोखां रस्तो पुछा थो करे ऐं तोखे ख़बर बि आहे उनजी एड्रेस जी, ऐं तूं नथो ॿुधाए, त इहो बि हिकिड़े क़िस्म जो बुख़ुल आहे। तूं बहितर ईअं आहे त हुनखे वठी वञी हुनजी जाइ ते पहुचाए, हुनजी रहनुमाई कर, त अल्लाह ताला तोखे क़दम क़दम जो अजुर बि अता फरमाए, जेको तूं हुन सां गॾु वञी रहनुमाई करे थो। पर एतिरो नथो करीं, पछाड़ी दस्त ॾे न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि हिकिड़ो शख़्स आयो, जंहिं मां मुसाफ़िर आहियां, मूंखे बोझ आहे, मूंखे सवारी कोन थी मिले, मां पंहिंजो ॿार खणी मंज़िल ते कीअं पहुचां। यानी की सवारी पुछंदा आहिनि न माण्हू, से सवारी मूंखे वठी ॾियो।
महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन में हिकिड़े शख़्स अर्ज़ु कयो त फिलाणे वटि साईं उठ आहे, हे उन वटि वेंदो त उठ हिनखे किराए ते ॾींदो, पंहिंजो भार खणी पहुचे। हुन ॾसियो साहिब फिलाणे वटि साईं उठ आहे ऐं उहो मज़ूरीअ ते उठ हलाईंदो बि आहे, हिन जो भार खणी खे मंज़िल ते पहुचाईंदो। उते अलाह जे महबूब फरमायो त जेतिरो कंदड़ खे सवाबु आहे, अलाह ताला ॾस ॾींदड़ खे बि ओतिरो सवाबु अता फरमाईंदो। जेको कंदड़ खे सवाबु आहे त ॾस ॾींदड़ खे बि ओतिरो अजर अता फरमाईंदो। त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात कंहिं इंसान खे ख़ाली त कोन रखियो आहे। हिन आयत मुबारक में त तव्हां सभिनि जे अंदरि सलाहियतूं मौजूदु आहिनि, उन सलाहियतुनि मां हिक ॿिए खे फ़ाइदो पहुचायो त जीअं मुस्तक़ अजर थी वञे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे।